नासी नवा के आगे कनासी तहरीक इंसाफ नाराज मेंबरन के परचण लाइ कोशिशूं तेज़ करे छॾियूं आहिनि। बचाव वारे वफ़ाक़ी वज़ीर परवेज़ खटक ॾींहुं राति हथ पेर हलाए मेंबरनि सां राब्तनि में जटी वियो आहे। डिफेंस मिनिस्टर परवेज़ खटक तरीन ग्रुप जे ओन चौधरी सां टेलीफोनिक राब्तो करे को बि इंतहाई कदम न खणण जी दरख़्वास्त कई आहे। ज़रियन वॉच परवेज़ खटक ऐं ओन चौधरी में सियासी सूरतहाल ते डिघी ॻाल्हि ॿोल कई वई। परवेज़ खटक ओन चौधरी के अब्राइब में को बि कदम न खणण जी दरख़्वास्त कई आहे। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ सां शेयर कयूं पिया। तहरीक इंसाफ नाराज़ मेंबरनि के परचण लाइ कोशिशूं तेज़ करे छॾियूं आहिनि। बचाव वारे वफ़ाक़ी वज़ीर परवेज़ खटक ॾींहुं राति हथ पेर हलाए मेंबरनि सां राब्ता शुरू करे छॾिया आहिनि। डिफेंस मिनिस्टर परवेज़ खटक तरीन ग्रुप जे ओन चौधरी सां टेलीफोनिक राब्तो करे को बि इंतहाई कदम न खणण जी दरख़्वास्त कई वई आहे। ज़रियन वॉच परवेज़ खटक ऐं ओन चौधरी में सियासी सूरतहाल ते डिघी ॻाल्हि ॿोल कई वई। परवेज़ खटक ओन चौधरी के को बि कदम न खणण जी दरख़्वास्त कई आहे। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कयूं पिया। तहरीक इंसाफ नाराज़ मेंबरनि के परचण लाइ कोशिशूं तेज़ करे छॾियूं। बचाव वारे वफ़ाक़ी वज़ीर परवेज़ खटक ॾींहुं राति हथ पेर हलाए मेंबरनि सां राब्ता शुरू करे छॾिया आहिनि। डिफेंस मिनिस्टर परवेज़ खटक तरीन ग्रुप जे ओन चौधरी सां टेलीफोनिक राब्तो कयो आहे। ज़रियन वॉच परवेज़ खटक ऐं ओन चौधरी में सियासी सूरतहाल ते डिघी ॻाल्हि ॿोल कई वई। परवेज़ खटक ओन चौधरी के अब्राइब में को बि कदम न खणण जी दरख़्वास्त कई आहे। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कयूं पिया। तहरीक इंसाफ नाराज़ मेंबरनि के परचण लाइ कोशिशूं तेज़ करे छॾियूं। बचाव वारे वफ़ाक़ी वज़ीर परवेज़ खटक ॾींहुं राति हथ पेर हलाए मेंबरनि सां राब्ता शुरू करे छॾिया आहिनि। डिफेंस मिनिस्टर परवेज़ खटक तरीन ग्रुप जे ओन चौधरी सां टेलीफोनिक राब्तो कयो आहे।